सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो अॼु जी हीअ वीडियो ख़ासि करे उन्हनि दोस्तनि लाइ आहे जिन मूंखे चयो त गूगल ड्राइव जे बारे में ॿुधायो त पंहिंजी एप्लीकेशन, पंहिंजो फ़ोटो, पंहिंजो वीडियो या पंहिंजूं यादगिरियूं किथे रखजनि। असांजो मेमोरी कार्ड सिर्फ़ु 16 GB जो आहे या खणी फ़ोन जी मेमोरी 32 GB जी आहे, पर असांजी इन खां वधीक डेटा आहे कि का अहिड़ी जॻह ॿुधायो जिते असांजी डेटा महफ़ूज़ हुजे ऐं डेटा हमेशह जे लाइ मौजूदु हुजे। उहा असां जॾहिं बि चाहियूं, जंहिं वक़्तु चाहियूं, उनखे असां किताब आणे सघूं। त उन लाइ हीअ वीडियो आहे, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। त अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त गूगल जो पाकिस्तान में 140 ख़िदमतूं मौजूदु आहिनि। तव्हां उन्हनि मां केतिरियूं इस्तेमालु कयो था, मूंखे आई कार्ड में ज़रूरु ॿुधाईंदा मथे। उनखां अलावा तव्हांखे ॾेखारींदो हलां त इहे सभु गूगल जूं ख़िदमतूं आहिनि ऐं इहे सभु गूगल जूं कुझु एप्लीकेशनूं आहिनि जिन मां हर हिकु में फ़ाइदो आहे ऐं असां उन्हनि मां तमामु थोरियूं यूज़ कयूं था। अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि गूगल ड्राइव जे बारे में त गूगल ड्राइव छा आहे ऐं उन ते छा छा अपलोड करे सघिजे थो। दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां त गूगल ड्राइव जी हीअ एप्लीकेशन आहे। उनखां अलावा गूगल ड्राइव जी हिकु अलॻि वेबसाइट आहे, तव्हां उते वञी करे पंहिंजी डेटा महफ़ूज़ करे सघो था। हिते तव्हां 15 GB ताईं डेटा रखी सघो था। वधीक डिटेल तव्हां गेटिंग स्टार्ट ते क्लिक करे पढ़ी सघो था त कहिड़ी डेटा ते तव्हां रखी सघो था, कहिड़ी नथा रखी सघो, डेटा कीअं शेयर करे सघो था, सभु कुझु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिते तव्हांखे सिंपल हिन जी मैनुअल गाइड मिलंदी, जंहिंमें ई तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हां हिनखे कीअं यूज़ था करे सघो। उनखां अलावा हिते जेको प्लस जो बटन आहे, हिन ते जीअं तव्हां क्लिक कंदो, क्लिक करण सां तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ा ऑप्शन शो थींदा जिनमें स्कैन आहे, फोल्डर आहे, अपलोड आहे ऐं उनखां अलावा गूगल स्लाइड्स आहे, गूगल शीट्स आहे ऐं गूगल डॉक्यूमेंट्स आहे। तव्हां अपलोड ते क्लिक करे हितां का बि चीज़ अपलोड करे सघो था। मिसाल तौरु आउं वेंदुसि फाइल मैनेजर में ऐं उतां खां SD कार्ड में मूंखे का एप्लीकेशन हिन ते अपलोड करणी आहे त हिते का बि एप्लीकेशन सिलेक्ट करे आउं उनखे अपलोड करे सघां थो। उनखां अलावा हिते ॿियूं काफ़ी सारियूं शयूं आहिनि, को वीडियो, फ़ोटो वग़ैरह कुझु ऐं सिन सलामत जो लोगो अपलोड करणु चाहियां थो। जीअं उनखे क्लिक कयो त हीअ ॾिसो अपलोड थियणु शुरू थी वियो ऐं कुझु ई देरि में अपलोड थी वेंदो। दोस्तों, हीअ अपलोड थी चुको आहे ऐं 3 डॉट आहिनि, इन्हनि ते क्लिक करे ऐं उनखे कंहिं दोस्त सां शेयर करणु चाहियां त फ़क़ति उहो ई ॾिसी सघो थो। जेकॾहिं हिन जी आउं लिंक शेयरिंग ऑन करियां त हिनखे हर कोई लिंक जे ज़रिए अची करे ॾिसी सघे थो। उनखां अलावा हिनखे ओपन करे सघां थो, जॾहिं बि चाहियां हिनखे डाउनलोड करे सघां थो, हिनखे मूव करे सघां थो वग़ैरह वग़ैरह। उनखां अलावा हिनखे अवेलेबल ऑफलाइन ते क्लिक करे हिनखे डाउनलोड करे छॾींदुसि, जेको सिर्फ़ु गूगल ड्राइव जे एप्लीकेशन में ई मौजूदु हूंदो। उनखां अलावा हिते तव्हां वधीक जेको बि कुझु रखणु चाहियो रखी सघो था। इवन तव्हां 15 GB ताईं कुझु बि रखणु चाहियो त रखी सघो था। हीउ ॿियो लोगो आहे, हिनखे आउं अपलोड कंदुसि। अपलोड करण सां ई चंद सेकंड में थी वेंदो, छो जो गूगल जे सर्वर जी तव्हांखे ख़बर आहे केतिरे क़दुरु फास्ट हूंदो आहे। ऐं हीउ बि अपलोड थी चुको आहे। तव्हां वॾे खां वॾो फाइल हिते अपलोड करे ऐं उनखे ॿीहर डाउनलोड करे सघो था। त हीअ वीडियो ख़ासि करे अदा शाज़ली जे लाइ ठाही आहे ऐं उमेद आहे उनखे ऐं तव्हां सभिनी खे इहा वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। हिन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु लिखिजो ऐं इहो ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां गूगल जी सर्विसिस मां केतिरियूं यूज़ कयो था। जीअं आउं हर हिकु सर्विस ते अलॻि अलॻि वीडियो ठाहींदो वञा। ओके दोस्तों, मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।